पुरतशद्दुद गैर रियासती अंसर रियासती सरपरस्ती में दहशतगर्दी आलमी सतह ते वॾो चैलेंज है। टेक्नोलॉजी ॼाण जी पखेड़ में अहम किरदार कयो आहे, पर टेक्नोलॉजी गुमराह ऐं ग़लत ॼाण जी पखेड़ एक अहम चैलेंज कयो आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो इस्लामाबाद में मार्गला डायलॉग 2024 की तकरीब के खिताब संदसि चवण है तो पाकिस्तान खिते तोड़े आलमी अमन के लाइ पंहिंजो हाकारी किरदार हमेशा अदा कंदो रहंदो। दहशतगर्दी खिलाफ जंग में असांजो अज़म पुख्तो है। विजन अज़्म इस्तेहकाम नेशनल एक्शन प्लान जो एक अहम जुज़ है। विजन अज़्म इस्तेहकाम जो मकसद दहशतगर्दी और इंतहा पसंदी जो खात्मो है। अफगानिस्तान में उम्मीद है तो पंहिंजी सरजमीन इस्तेमाल करण न ॾींदी। असांजी गॾियल मक़सदनि में मौसमियाती तब्दीली के मुंह ॾियण, दहशतगर्दी खिलाफ जंग और आलमी सिहत की फराहमी जड़ा अहम चैलेंजिस हैं। पाकिस्तान दुनिया और खिते में अमन और इस्तेहकाम लाइ पंहिंजो अहम किरदार अदा करे रहियो आहे। वालारियल कश्मीर जो गॾियल क़ौमुनि जे ठहराउनि में ऐं कश्मीरी अवाम की ख्वाहिशनि मुताबिक हल अंटर है। पाकिस्तान हमेशा गज़ा और लबनान में जंगबंदी जो मुतालबो किया है और एक आज़ाद फ़लस्तीनी रियासत के क़याम ते ज़ोर ॾिनो है। असां कंहिं आलमी तकरार जो हिस्सो न बणजंदासीं, पर दुनिया में अमन और इस्तेहकाम लाइ पंहिंजो किरदार अदा कंदा रहंदासीं। सुप्रीम कोर्ट के आइनी बेंच आर्मी चीफ के मुलाजमती मुद्दे में वाद और ऑडियो लीक्स कमीशन की जोड़जक समेत मजमूई तौर 2000 का केस ईंदड़ हफ़्ते ॿुधणी लाइ मुक़रर करे छॾिया। जस्टिस अमीनुद्दीन खान की सरबराही में 7 रुकनी आइनी बेंच आर्मी चीफ के मुलाजमती मुद्दे में वाद खिलाफ दरख्वास्त ॿुधणी 20 नवंबर ते कंदी। ऑडियो लीक्स कमीशन की जोड़जक खिलाफ दरख्वास्त ॿुधणी 21 नवंबर ते थींदी। सिंध के 18 ज़िलनि में ज़िमनी मकानी चूंडनि में पीपल्स पार्टी के सरसी हासिल थी वई। गैर हतमी नतीजन मूजिब कराची के 6 ज़िलनि में थियल चूंड में मुख्तलिफ पॉलिंग्स ते पीपी उम्मीदवारन के सरसी। हैदराबाद, सिखर, नवाबशाह, लाड़काड़े समेत ॿियनि ज़िलनि में अक्सर सीटुनि ते पीपल्स पार्टी जा उम्मीदवार सोभारा थी विया। कुछ सीटुनि ते आज़ाद उम्मीदवार भी कामयाब थिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां मकानी चूंडनि में ज़िमनी चूंडनि में पीपी उम्मीदवारनि जी कामयाबीअ ते वाधायूं। संदसि चवण है तो सिंध के गादी वारे शहर कराची समेत सॼे सूबे में एक भेरो ॿीहर तीर हलियो है। शहीद बेनज़ीर जा जियाला खटे विया। ज़िमनी मकानी चूंडनि में पीपल्स पार्टी की कामयाबी अवाम के एतमाद जो सबूत है। अवाम एक भेरो ॿीहर नफ़रत और विरासत वारी सियासत के रद्द करे बिना फ़र्क जे अवामी ख़िदमत के चूंडियो। पक्का है तो पीपल्स पार्टी जा नवां चूंडियल नुमाइंदा अवाम के एतमाद ते पूरो लहंदा। सिंध के 18 ज़िलनि की अवाम पीपल्स पार्टी ते पंहिंजो एतमाद बहाल रखियो। अवाम के हर किस्म जूं सहूलतूं ॾियण लाइ कोशिशूं करियूं पिया ऐं कंदा रहंदासीं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं ज़िमनी मकानी चूंडनि में पीपी जे नुमायां कामयाबी ते वाधायूं। संदसि चवण आहे त पीपल्स पार्टी अवाम की ख़िदमत ते यकीन रखे थी। अवाम जो भरोसो ही असांजी वॾी कामयाबी आहे। सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां ज़िमनी मकानी चूंडनि में कामयाबी माणींदड़ पीपल्स पार्टी के उम्मीदवारन के मुबारकूं। संदसि चवण है पीपी उम्मीदवारन की कामयाबी सबूत है तो सिंध जो अवाम पीपी क़यादत और उन वियन ते एतमाद करे तो। असांजी कामयाबी रुगो पार्टी की सोभ न पर जमहूरियत, तरक्की और पीपल्स पार्टी के जरादार कदरन की फतेह है। सदर आसिफ अली ज़रदारी और पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की भी क़यादत में पीपी पुठिते पियल माण्हुनि खे मथे आणण लाइ कोशिशूं करे रही है। स्मोक सबब लाहौर और मुल्तान में हेल्थ इमरजेंसी लागू। जुमे, छंछर और आचर ते मुकम्मल लॉकडाउन ते गौर। पंजाब जी सीनियर वज़ीर मरियम औरंगज़ेब जो चवण है तो लाहौर और मुल्तान में ईंदड़ जुमे, छंछर और आचर ते मुकम्मल लॉकडाउन थी सके थो। अरबा ताईं ट्रैफिक और एयर क्वालिटी इंडेक्स की सूरत हाल ॾिसी करे फ़ैसिलो कयो वेंदो। लाहौर स्मोक के घेरे में है। कोहीड़े जी सीज़न भी शुरू थी वही है। हिन वक्त स्मोक एक नेशनल डिजास्टर है जेका हेल्थ क्राइसिस में तब्दील थी चुकी है। पंजाब की वज़ीर आला मरियम नवाज़ स्मोक की रोकथाम लाइ 10 साला पॉलिसी लॉन्च कया है। पंजाब की फ़िज़ाई गदलान सखर के भी वकोड़े वरतो। सखर दुनिया के गदलन तरीन शहरन की फ़हरिस्त में पहिरें नंबर ते अची वियो। ॿिए नंबर ते लाहौर। सखर में एयर क्वालिटी इंडेक्स 730, लाहौर में 637 और मुल्तान 556 रिकॉर्ड। पंजाब में स्मोक सबब एयरपोर्ट, कैंट और भरपासे में नज़र की हद घटिजी वही। मुख्तलिफ हवाई अड्डन ते फ्लाइट ऑपरेशन मुतासर। 11 उडामूं मुअतल। 3 उडामुन के मुतबादल एयरपोर्ट्स से लाथो वो। 53 उडामूं देर जो शिकार। स्मोक और कोयड़े सबब मोटरवे M2 इस्लामाबाद का लाहौर ते बंद। M5 मुल्तान का जलालपुर और M11 लाहौर का कामोकी ताईं बंद। मोटरवे पुलिस मूजिब मोटरवे M2 लाहौर का कोट मोमिन ताईं स्मोक के करे बंद है।
सियालकोट मोटरवे स्मॉग जे करे बंद कयो वियो। मोटरवे M3 लाहौर खां दरखाना ताईं स्मॉग जे करे बंद कयो वियो आहे। इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल भारतीय क्रिकेट बोर्ड खां चैंपियंस ट्रॉफी लाइ पाकिस्तान न अचण बाबति लिखत में वज़ाहत घुरी वरिती। ज़रियनि मूजिब कानूननि मुताबिक़ इंडियन बोर्ड के पाकिस्तान न वञण जा असराइता सबब ॿुधाइणा पवंदा। ICC खे सबबनि जो जाइज़ो वठी भारत जे हवाले सां हतमी फ़ैसिलो करणो आहे। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में PTI बानी ऐं संदसि घरवारी बुशरा बीबी ख़िलाफ़ 190 मिलियन पाउंड रेफरेंस जी ॿुधणी। अदालत तिबी बुनियादनि ते बुशरा बीबी जी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर कंदे ॿुधणी 18 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी। फातिमा फरोड़ो क़त्ल केस FIA जो केस जल्द हल करण लाइ सिंध हुकूमत सां राब्तो। FIA एंटी ह्यूमन स्मगलिंग घरू खाते जे सेक्रेटरी खे ख़त लिखी छॾियो। घरू सेक्रेटरी FIA जे ख़त ते IG सिंध पुलिस खे ख़त लिखियो। घरू खाते जो चवणु आहे त इंसानी स्मगलिंग खे रोकण लाइ हिन केस खे जल्द उकलायो वञे। FIA खे केस जे ताज़ी सूरतहाल बाबति ईमेल ऐं पोस्ट ज़रिए आगाह कयो वञे। केस जी ताज़ी रिपोर्ट घरू खाते ॾांहुं उमाणी वञे। फातिमा फरोड़ो क़त्ल केस में असद शाह ऐं संदसि घरवारी खे गिरफ़्तार कयो वियो हो। कराची में एक्साइज नारकोटिक्स कंट्रोल जी कार्रवाई। 2 मनशियात फरोश गिरफ़्तार। नारकोटिक्स कंट्रोल डिवीज़न 1 कराची जी टीम कोरंगी इंडस्ट्रियल एरिया रोड ते कार्रवाई कई। 2 मनशियात फरोशनि शिराज ऐं सईद खे गिरफ़्तार करे संदन कब्ज़े मां आला क्वालिटी जे 3 किलोग्राम चर्स हथ करे वरितो। जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल।